जंगशाही मां आशिक रसूल जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 3 ॾींहं अॻु घारो में शाहीन यूथ जे सदर ऐं ऑल जोखिया फाउंडेशन जे अॻवान क़यूम जोखियो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं ऑल सिंध जोखिया इतिहाद पारां घारो गोलाई खां प्रेस क्लब घारो ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली शहर जो गश्त कंदे प्रेस क्लब घारो ताईं पहुती, जिते क़यूम जोखियो जे भाउ ऐं साफ़ी जीएम जोखियो, एसटीपी जे उमर नाहियू, क़ौमी अवामी राज तहरीक जे मरकज़ी अॻवान बिलावल लाखो, फिदा हुसैन जोखियो, सदर अवामी राज तहरीक ज़िलो मलीर, तहरीक लबैक जे मौलाना अरशद नईमी मल्हा, जमात इस्लामी मोहम्मद अली खटक, शाहीन यूथ काउंसिल जे शुएब तहीम, जनरल सेक्रेटरी स्वाले नवाज़ तहीम, प्रेस क्लब जुंगशाही जे मेंबर शफ़ीक जोखियो जे अॻवानी में एहतजाज कंदड़नि हथनि में प्ले कार्ड खणी ऐं बैनर खणी क़यूम जोखियो जी आज़ादी ऐं मथां दाख़िल कयल केस ख़त्म करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त क़यूम जोखियो हिकु सियासी, समाजी ऐं अवामी ख़िदमतुनि सां सुञाणियल अॻवान आहे, जंहिं ख़िलाफ़ मलीर पुलिस स्टील टाउन थाणे ते कूड़ी FIR दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे इन्हनि सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे मुतालबो कयो त क़यूम जोखियो ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ो केस फौरी तौरु ख़त्म करे खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।